ठारूशा में गरीब नवाज वेलफेयर एसोसिएशन पारां गरीब मुस्तहिक माज़ूर नौजवाननि खे व्हीलचेयर ॾिना विया। माज़ूरनि पारां ख़ुशीअ जो इज़हार आल सिंध गरीब नवाज वेलफेयर एसोसिएशन जे मरकज़ी चेयरमैन फ़कीर अहमद नवाज़ बुट दीन मोहम्मद आलमानी वासी नजमा आलमानी निशा आलमानी सदाम आलमानी ॿियनि खे माज़ूर नौजवाननि खे व्हीलचेयर ॾिना विया। उन मौक़े ते गरीब मुस्तहिकनि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई। उन मौक़े ते समाजी अॻवान फ़कीर अहमद नवाज़ बुट चयो त ग़रीब बेपहुच माण्हुनि जी ख़िदमत करणी ऐं इबादत आहे। उहा ख़िदमत करण सां दिली सुकून मिलंदो आहे। ग़रीबनि जी ख़िदमत करणी इंसानियत आहे जेका वसआर जारी रखी वेंदी। रिपोर्टर नसीर अबड़ो। मीरपुर ख़ास पेट्रोल सस्तो न विकिणण ते अवाम मुश्तइल। मीरपुर ख़ास में पेट्रोल महांगो थियण बाद अवाम में आफ्टर शॉक बंद न थिया। मीरपुर ख़ास वेझो खांडलग माली पेट्रोल पंप सर्विस ते हिकु हमराह जो हमलो। पेट्रोल सस्तो न विकिरो करण ते पेट्रोल पंप ते तोड़ फोड़ करे हलियो वियो। ऐवान सहाफ़त सूमार समेझो। सकरन तबलीग कुरान व सुन्नत जे आलमगीर गैर सियासी तहरीक दावत इस्लामी जा 42 साल मुकम्मल थियण ते जामिया मस्जिद गुलजार हबीब सकरन में शुक्राने जा नफ़ल अदा किया विया, जंहिं बाद सिंध समेत पूरे मुल्क जी आजपे ऐं आसूदे लाइ इज्तिमाही दुआऊं घुरियूं वयूं। उन मौक़े ते शाहिद नवाज़ अत्तारी ॻाल्हाईंदे चयो त दावत इस्लामी जिते दीन इस्लाम जी सरबुलंदी लाइ पाण पतोड़ियो आहे, उते दावत इस्लामी जो फलाही इदारो फैज़ान ग्लोबल रिलीफ फाउंडेशन FGRF ॾींहं राति फलाह इंसानियत लाइ कोशिशि करे रहियो आहे। हिन उहो बि चयो त उहो सभु तॾहिं मुमकिन थियो आहे जॾहिं दावत इस्लामी सां चाह इंसानियत जो दर्द रखंदड़ मुसलमाननि हथ वंडायो आहे। उन में मुख्य किरदारु दावत इस्लामी जे अमीर मौलाना मोहम्मद इलियास कादरी जिन जो आहे, जिन जी तरबियत ऐं संदन लखे मुरीदनि साथ ॾिनो आहे। हिन वधीक चयो त दावत इस्लामी गुज़िरियल 42 सालनि में हज़ारे आलम दीन, हज़ारे हाफ़िज़ क़ुरान ऐं लखे दीन जा शागिर्द पैदा करे चुकी आहे, जंहिंमें नियाणियुनि जो पिणु वॾो अंग शामिल आहे। होॾां दावत इस्लामी पारां नवाब शाहीन थैलेसीमिया जे ॿारनि लाइ हिकु रोज़ा ब्लड डोनेशन कैंप जो एहतमाम कयो वियो, जिते सभी नौजवाननि रत जो अतियो कयो। उन मौक़े ते कामरान अतारी, सैयद दानिश अतारी ऐं मोहम्मद अनवर अतारी कैंप जो जाइज़ो वरितो, जिते कैंप जा इंतज़ाम संभालींदड़ थैलेसीमिया पेशेंट्स वेलफेयर सोसाइटी जे जॉइंट सेक्रेटरी ग़ुलाम नबी चना ऐं मैनेजर मुजीब रहमान ख़ासि के लिखियनि मालूमात फ़राहम कई।